हुन जूं पाए सभई मुरादूं शेवक कने थारूं। इंटरनेशनल ड्राइंग की कॉम्पिटिशन जेकी 6 कॉम्पिटिशन हिन थी उसमें असांजे सिंधु एजुकेशन सोसाइटी जी तो असांजे ॿारनि पार्टिसिपेट कयो। फुल फुल मेवा सेवा सब जूं ओखुन मंझ पचने लाल पोखुन मंझ पचने आशा चांद दीदी तुझी मरमया सालाण तुझी बाछ दया सालाण अन्न तेने का अपार प्रोग्राम टाइम करी करे और मैं संस्था में अची करे प्रोग्राम जो सुबह रहना है उनको स्वागत करना से अपने चेयरमैन को डॉक्टर सिंह ने ज्योति जगे थी जग में लालन लाल तुझी लाली ओ लाल तुझी अमर लाल अच हाणे मूवट झूले झूले लाल अच हाणे मूवट विश्व संधा वाली। जग जा जीव सभे ही लालन पानी बिन प्यासा हो लालन पानी बिन प्यासा हो लालन पानी बिन प्यासा हो झूलन पानी बिन प्यासा। आशा दीदी बारे में कलम से मात्र ॻाल्हाईंदो भाई जाम वॾी मेहनत सिंधी सिखण लाइ करे रहिया आहिनि। उनजी कोशिशि जेकी आहे उनमें असांजो बि काफ़ी थोरो घणो हथु लॻे कि असांजी कोशिशि रहंदी हमेशह असांजो सरकार उन्हनि सां रहंदो इहा बि असां वादो कयूं था उन्हनि सां। हिन जो हिकिड़ो सुठो हिकिड़ो ऐप आहे हिन डेवलप कयो आहे लर्न सिंधी ऐप जेको जाम सवले तरीक़े सां तव्हांखे ऑनलाइन सिंधी सिखाइण जी मदद करे सके तो वो तव्हां भले पंहिंजे मोबाइल में डाउनलोड करे सघो था पिया ऐं घर वेठे तव्हां सिंधी लर्न करे सघो था। तो असांजी रिक्वेस्ट रहंदी तव्हां सभिनी खे त इहो ऐप तव्हां अहिड़ा सुंदर बोल अहिड़ी सुंदर सोच असांजे महिमाने ख़ास असांजी प्यारी आशा चंद दीदी जी मुंहिंजी प्यारी साथी श्रद्धा चंदवानी तव्हां सभिनी खे आयल दीदीअ बाबति वीचार पेश करे रही आहे। स्कूल ऐं कॉलेज जा प्रिंसिपल मास्टर मास्तराणियूं शागिर्द ऐं आयल माइटनि खे जय झूलेलाल। मां तव्हां सभिनी जी प्यारी श्रद्धा चंदवानी अॼु आशा दीदी जे बारे में पंहिंजा वीचार ॿुधाइण थी चाहियां। आशा जान उन्हनि ख़ुशनसीब इंसाननि में शामिल आहिनि जिनखे कुदरत पंहिंजे वतन जे वर्से खे कायम रखण ऐं अॻिते वधाइण जी जवाबदारी ॾियण वास्ते चूंडियो आहे। सिंधी साहित्य जे रोशन ऐं बेमिसाल साहित्यकार जोड़ जे उत्तम ऐं सुंदरी उत्तम चंदानी जी धीअ जे रूप में जन्म वठण वारी आशा न सिर्फ़ पंहिंजे माता पिता जे अदबी वर्से जी संभाल कई आहे पर दुबई में रहंदे हूंदे भी भारत में सिंधी भाषा जे वधारे में अमूल्य योगदान ॾिनो आहे। भारत में दूरदर्शन जो सिंधी चैनल शुरू करण जी संदसि कोशिशुनि सब हुन पाण खे साराह जो हक़दार साबित कयो आहे। हिन महान हस्तीअ हर मंज़िल ते कामयाबी हासिल कई आहे ऐं अॼु उन्हनि जा दर्शन करे असां सभु गदगद थी रहिया आहियूं। देर असां सभिनी जूं शुभकामनाएं आहिनि त आशा दीदी
आयशा चांद जे इरादनि जी मज़बूती सबब खेसि आयरन सिंधी लेडी जे लक़ब सां बि नवाजियो वियो आहे। बचपन खां ई सिंधी साहित्य ऐं सिंधियत लाइ हुब ऐं कशिश जो विच वियो ही मन जो रूप अॻिते कयो आहे ऐं उन जूं शाखाऊं अॼु असां सभु कला, डांस, इंटरनेशनल राइम्स जे रूप में ॾिसी रहिया आहियूं। मां तव्हां सभिनी खे दरख़्वास्त थी कयां त अहिड़ी महान हस्ती आशा चांद दीदीअ जो स्वागत सभु गॾिजी तालियूं वॼाए कयो। सुवारी सिंधीअ में सभई संतनि जनम वरितो। उन्हनि मां हिकु आहिनि असांजा प्यारा दादा जशन वासवानी। 11 दर्जे जो शागिर्द कृष्ण निरंकारी पाण रूप धारे असांखे सिंधी ॿोलीअ बाबति संदेश ॾींदा। तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि खे हिन गरीबड़े जशन जे कोमल दिल जो प्रणाम। अॼु तव्हां सभिनी खे हिकु सेंट्रल पंचायत हाल में ॾिसी दिलि खे ॾाढो सुकून मिलियो। अॼु मुंहिंजी रूह बि हूबहू दिलचस्पी ॾेखारींदे ॾाढो ठरी रही आहे, ॾाढो ठरी रही आहे तव्हां सभिनी खे ॾिसी करे। ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त 25 नवंबर मीटलेस डे जे रूप में असीं साझा कंदा आहियूं। असांजा भगवत स्वरूप
सर्वगुण संपन्न आदरणीय श्री साधुवास वाणीअ जी जो जन्म 25 नवंबर असीं मल्हाईंदा आहियूं, जंहिं वक़्तु असां शाकाहारी ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। हिन ॾींहं जा बि तव्हां सभिनी खे वाधायूं जो असीं हिकु ॾींहुं जानवरनि ते दया करे हिन दुनिया खे रहण जी जॻह ठाही। इहो घुराव सिंधी छॾाइण में असांखे पाण ते फ़ख़्रु करणु घुरिजे। असांजी सिंधी साहित्य संस्कृतीअ जी शुरूआति आगाटे ज़माने खां मोहन जे दड़े खां बि अॻु थी आहे ऐं उहा संस्कृतीअ खे असीं अॼु ताईं क़ाइमु रखी हलाईंदा आहियूं। तॾहिं असीं सिंधीअ जा ॿार आहियूं, सिंधी माण्हुनि जा ॿार आहियूं, इहो चवण ते बि असांखे ॾाढो फ़ख़्रु आहे। ऐं हिन करे मां तव्हांखे सभिनी खे निमाणी वेनती करणु चाहींदुसि त तव्हां घर में पंहिंजे परिवार सां, पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो, सिंधी ॿोलीअ जो इस्तेमालु कयो ऐं सभिनि खे ॼाण वेनती आहे त मुंहिंजे पुठियां इहो श्लोक चइजो, सिंधी बचायो, सिंधी ॻाल्हायो, सिंधी बचायो, सिंधी ॻाल्हायो, सिंधी बचायो, सिंधी ॻाल्हायो।
राजा थो तयार करण अकेलो ॿियो शिकार हा हथड़ी राजा थो तयार करण अकेलो ॿियो शिकार तपण लॻो त ॾींहं तॾहिं वण जी छांव ॾिसूं न कॾहिं सभु वण जी छांव ॾिसूं न कॾहिं हाजिरनि जो हिकु सरदार हाजिरनि जो हिकु सरदार घोड़ पाछो सो बीमार दस मिलियन तो हथ पर को चाकू जे दो माण्हू तो चाकू जे दो माण्हू तो दवा उन्हई मां उंधी ठाती बीमारी पण तुंहिंजी लहंदी तहते ॻोल्हा हली घणी तहते ॻोल्हा हली घणी राजा खे राजिन न खणी राजा खे राजिन न खणी वॼल ॾिठो हथ टहलाए वरी छॾे रस्ता कीअं जाए वॼल ॾिठो हथ टहलाए वरी छॾे रस्ता कीअं जाए हथ में वॼल हुआ उंजो जाए कीन छॾत हाजिर तहके कीन छॾत हाजिर तहके कढी वज़ीर शिकायत मुंहिंजो चयाई सबके धणीअ जे हा चयाई सबके धणीअ जी हा धणी जुड़े तो फिरजे का वरी दिला शक आहे सा धणी जुड़े तो फिरजे का वरी दिला शक आहे सा सिंध हुजे या हिंद हुजे किथे बि कहिड़ी मुंद हुजे मनो हुजे या मंदर हुजे खुलियल हुजे या बंद हुजे सिंधनि जा मेला 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 लॻंदा ई रहंदा मुझे सिंधनि जा मेला मेला
मिला मिला लगता ही रहता मुझे झूलन जा मेला ओ मिला मिला लगता ही रहता सकल सकल रापा तुझे बम्बई रापा तुझे कोल्हापुर जिया तुझे सोई हीरा पा तुझे पर जिंदगी जा मेला ओ मेला भाइयों लगता ही रहता जिंदगी जा मेला ओ मेला भाइयों लगता ही रहता चिट्ठी गाला जो है कि चिट्ठी गाला है तो बड़ी मजे कर काल में तो क्या मजे कर शुक्रगुजार धन्यवाद धन्यवाद सर। मां हाणे सिंधी संगत जी को-फाउंडर आशा चंद दीदी जंहिंखे आयरन सिंधी लेडी बैंड चयो वियो आहे जेका सिंधी समाज ऐं सिंधी ॿोलीअ खे बरक़रार करण जी कोशिश करे रहिया आहिनि। उनखे मुंहिंजा प्यारा नंढा वॾा साथी तव्हां सभिनी जेको हिन वक़्तु मंत्र साथियुनि कमु कयो आहे उहो साराह जोॻो आहे ऐं हुननि सां गॾु जेके असांजा वॾा हिन हिंदू कलानी स्कूल जा फाउंडेशन जा जेके असांजा चेयरमैन साहब आहिनि ऐं ॿ टीचरूं आहिनि असीं सचमुच अहिड़े माण्हुनि जी ॻोल्हा था कयूं जेके रुॻो हफ़्ते ई असांखे नज़र था अचनि ॿिए कंहिं शहर में नथा मिलनि इन जे करे सिंधी काइमु कई आहे इन जे करे 40 इनामनि मां 22 इनाम हिन स्कूल वारे ॿारनि ऐं ईअं कोन्हे त बिल्कुलु असांजे ॿियनि शहरनि में अहिड़ा स्कूल कान्हनि आहिनि जय स्कूल जेको पिंपरी में आहे उते बि इलाही ॿार सिंधी आहिनि ऐं हिकु दफ़ो त उतां बि 200 खां वधीक ॿारनि हिसो वरितो त असांखे ईअं थो लॻे असीं कोशिशि करण में केतिरी त गुथा आहियूं माण्हुनि ताईं पहुची नथा सघूं माइटनि खे ॿुधाए नथा सघूं त आख़िर हिन नंढे तरीक़े सां हिकु नंढी चटाभेटी रखी असीं वॾो कमु करे सघूं था पंहिंजे ॿारनि खे नंढपण खां सिंधीअ में ॻाल्हाइणु सेखारे सघूं था मां ॼाणां थी त हिते वरी बि ॿार माइट हिक ॿिए में सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि पर तॾहिं बि अञा बि ज़रूरत आहे त असीं पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधायूं छो जो सभु कुझु छॾे तूं आहे पंहिंजे वतन जे ख़ातिर लेकिन तो साण आंदी पंहिंजी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली हाणे इन ॿोलीअ खे असांखे विसारणो न आहे इन जे लाइ सिंधी संगत तरफ़ां नयूं नयूं ॻाल्हियूं असीं कयूं पिया चटाभेटियूं कयूं पिया पर हीअ चटाभेटी जेका असां साल में हिकु दफ़ो रखूं था अहिड़ियूं चटाभेटियूं तव्हां पंहिंजे लोकल लेवल ते हर का एसोसिएशन ऑर्गेनाइजेशन घटि में घटि साल में हर का एसोसिएशन हिकु दफ़ो रखंदी त तव्हांजा ॿार ॾाढा होशियार थी वेंदा असीं चाहियूं था त ॿारनि खे सिंधी लिखणु पढ़णु अचे उन जे लाइ असांजी जेका लर्न सिंधी ऐप आहे उहा तमामु सुठी आहे उहा महिरबानी करे डाउनलोड करियो ऐं उन सां गॾु असांजी ॿी जेका ऐप आहे स्पीक सिंधी ऐप उहा एंड्रॉइड ते बि आहे त आईफोन ते बि आहे डाउनलोड करे सघो था पाण बि सिखी सघो था ॿार बि सिखी सघनि था असांजी जेका हिकु ॿी कोशिशि हली रही आहे त सरकार खां असीं 24 कलाक जो चैनल वठूं पिया उन जे लाइ दादा राम जेठमलानी साल 2015 में दिल्ली हाई कोर्ट में केस दाख़िल कयो आहे ॾिसो दादा राम जेठमलानी जो नालो ॾाढो मशहूर हो आहे अञा त हू जेकॾहिं को कमु कंदो त केस हाराइण लाइ कान कंदो आहे हुन इहो जॾहिं केस दाख़िल कयो थिए तॾहिं हुनखे पको विश्वास हो त हू हिन कम में कामयाब थींदो तंहिंजे करे असांखे उमेद न वञणु खपे ऐं इन जे बारे में तव्हां सभई संस्थाऊं थोड़ी वधीक कमु करण जी कोशिशि कयो
रुगो ये नंढा वॾा ड्रामा करणु या ग़रीबनि जी मदद करणु कंहिंखे शादीअ में थोरो चङो कढो करे ॾियणु इहे रुगो कम कान्हनि सिंधी ॿोलीअ खे वधाइण असां सिंधियुनि जो कमु आहे जेको असांखे करिणो आहे तंहिंजे करे तव्हां सभई हाणे असांखे केतिरा माण्हू चवनि था त इहो वॾनि लाइ जॻह वेठी रखो इहा जॻह वेठी जेका असां जनवरीअ में रखण वारा आहियूं उहा 16 सालनि खां वठी 22 सालनि जे ॿारनि लाइ थींदी उन्हनि में उन्हनि खे हिकिड़ो 1-2 मिंट जो वीडियो जेको असांजो ॾिसंदा उहो साॻियो वीडियो पाण चई करे असांखे पंहिंजो वीडियो कढी मोकिलींदा माना उहो सॼी गुफ़्तगू उहो डायलॉग चङी तरह सां यादि कंदा जीअं हिननि ॿारनि सॼी पोइम यादि कई सॼो बैत यादि कयो ईअं ई पंहिंजो डायलॉग यादि कंदा ॾिसंदा ऐं पोइ असांखे उहो वीडियो कढी मोकिलींदा असां इहो हाणे जल्दी शुरूआति कंदासीं जनवरी खां इहा असांजी नई चटाभेटी थींदी नौजवाननि लाइ 16 सालनि खां वठी 22 सालनि जा ॿार खे पहिरियों वठंदा मूंखे लॻे थो तव्हांजे कॉलेज में जेके ॿार आहिनि 200 खां मथे उहे सभई हिन में हिसो वठी सघंदा ऐं सभई शामिल थींदा त इहो रिकॉर्ड जेको आहे न 127 ॿारनि पार्टिसिपेट कयो ऐं हिन मां 22 ॿारनि कढियो आहे उहो रिकॉर्ड तोड़े छॾींदा ऐं सभई हुन में शामिल थी करे उहे सभई प्राइज़ूं तव्हांजे स्कूल खे मिली सघंदियूं अहिड़ी असांखे उमेद आहे त हाणे असीं ॾिसो असांखे तव्हांजो साथ सहकार खपे कहिड़े नमूने में हिन नमूने में त जॾहिं असीं था ॻाल्हि करियूं था इहा चटाभेटी आहे मां तव्हांखे ॿुधायां अॼु सुबुह जो मां हिकु भाउ सां गॾियसि उनजे ॿार जी उमिरि आहे 6 साल जंहिं मां ख़बर तुंहिंजी कि उनजी 6 साल तुंहिंजे पुटु असांजे कॉम्पिटिशन में पहिरियों वरितो चई न दीदी मूंखे त हुन बारे में ख़बर ई कान हुई त हाणे कोल्हापुर में रही जेकॾहिं हिकिड़ो ॿार रहिजी थो वञे त इन में ॾोह कंहिंजो असीं मुंबई में वेही दुबई में वेही करे कम जी शुरूआति कयूं था त इन कम खे अॻिते वधाइण जो फर्ज़ तव्हां ऐं हिक जो आहे सभिनी ताईं इहा ॻाल्हि पहुचे ऐं ॿिए दफ़े इहा ॻाल्हि न थियणु खपे असांजी जेका सती इंटरनेशनल नर्सरी लाइन चालू थींदी उहा 1 जुलाई खां वठी 1 अक्टूबर ताईं 23 यानी नेक्स्ट ईयर थींदी तंहिंजे करे उनजी अनाउंसमेंट असीं हाणे ई करे था छॾियूं कि तव्हां सभिनी खे ॿुधायो ऐं अॻिते हली करे असीं पंहिंजे घर में जिते बि नंढा वॾा ॿार आहिनि रुगो कोल्हापुर न जे तव्हांजा मिट माइट नासिक में आहिनि उन्हनि खे ॿुधायो जे उहे कानपुर में आहिनि लखनऊ में आहिनि त सभिनी ताईं इहा ॻाल्हि पहुचाइण जो कमु तव्हां सभिनी जो आहे असांजो हिकिड़ो ॿियो नंढी रिक्वेस्ट आहे त सिंधी साथी बणिजो सिंधी साथी बणिजी असांखे हिमत ॾियो त असीं जेका ऐप ठाहींदासीं जंहिंमें सिंधी मैट्रिमोनियल ब्यूरोस कॉलेजिस ऐं एसोसिएशन पंचायतूं ऑर्गेनाइजेशन उन्हनि सभिनी जा डिटेल्स हूंदा आहिनि ऐं कहीं जंहिं बि शहर में वेंदा उते लाल साईं जो मंदर में थिए उन बाबति बि ॼाण ॾींदा थी तॾहिं हुन में पंहिंजो नालो दर्ज कयो ऐं ज़रूरु सिंधी साथी बणिजो ऐं सहकार ॾियो असांखे छो जो हाणे खाए छपर वञंदो आहे माना जॾहिं असीं इहो कमु गॾिजी कंदासीं त इहो केतिरो वॾो कमु छो न हुजे असीं करे वठंदासीं नंढो कमु त केरु बि करे सघे थो 2 त 12 थियनि था पर जेकॾहिं असीं सभई गॾिजी वञूं त ॾिसो केतिरो न वॾो कमु करे सघूं था उहो केतिरो न आसान आहे मोदी खे ख़त लिखणु केतिरो न सवलो आहे तव्हांखे 4 सिटूं लिखी मोकिलणियूं आहिनि त असांजी सिंधी ॿोली असांजी सुञाणप आहे उनखे बचाइण लाइ मोदी सरकार खे इहो असीं अर्ज़ु था कयूं त असांखे हिकिड़ो 24 कलाक जो डीडी सिंधी चैनल मिलणु खपे इहो महिरबानी करे हाणे ख़त लिखण जी शुरूआति कयो पोस्ट कार्ड में लिखो एसोसिएशन आयो त पंहिंजे लेटर हेड ते लिखो पर लिखो ज़रूरु छो जो ईअं न सोचींदे अरे फोन कयो त छा कयो हुन त कयो न ईअं न थींदो आहे असां सभिनी खे गॾिजी कमु करणो त पूरीअ तलाउ बणिजंदो पूरी असीं कोशिशि कंदासीं त असीं वॾा कम करे सघंदा आहियूं छो त कोशिशि करण वारनि जी कॾहिं बि हार कान थींदी आहे ऐं असीं सिंधी त हार ॼाणो ई कान असीं सिंधी त कामयाबु सिंधी आहियूं जेके गुज़िरियल 70 सालनि जे अंदरि
केतिरा खां वॾा कम करे चुका आहियूं। तंहिंजे करे मुंहिंजा साथियो ऐं सही माना में सिंधी संगत जा साथी बणिजो ऐं पंहिंजो पंहिंजो फर्ज़ अदा कयो। खत लिखण जो अर्ज़ ॿोलीअ खे ऐं किताबेतीअ में हर ॿार खे भाग वठाइण जो कमु तव्हां ज़रूरु करियो त असीं कंहिं वॾे अर्श ते वञी पहुचंदासीं। सिंधियुनि जो नालो वरी औज ते अची वेंदो ऐं असांखे पंहिंजो 2 कलाकनि जो चहलो मिली वेंदो ऐं असीं गॾिजी करे चवंदासीं त असीं अचो त गॾिजी करियूं था भोज पालो जेको खटी आयो ऐं भोज पालो। जय झूलेलाल। सिंधी साथी थियण लाइ छा करिणो आहे? सिंधीसाथी.org असांजो हिकिड़ो वेबसाइट आहे। उन में वञी तव्हांखे पंहिंजो नालो ऐं एड्रेस ऐं थोरी ॼाण ॾियणी आहे ऐं इन में वधीक जेकर तव्हां सचुपचु साथी बणिजी पंहिंजे शहर बाबति उन में ॼाण तव्हांखे ऐड करणी आहे। उहा कहिड़ी? तव्हांजे शहर में झूलेलाल जा मंदर कहिड़ा आहिनि, कहिड़ियूं संस्थाऊं आहिनि, जीअं ही पंचायती हॉल आहे, इन में कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि, जीअं तव्हांजे शहर में झूलेलाल साईं जा मंदर हुजनि या मैट्रिमोनियल ब्यूरोस आहिनि, उन जा फोन नंबर हुजनि, उन जा ट्रस्टीज़ जा नाला हुजनि, उते जो कहिड़े फैसिलिटीज़ आहिनि, उहे सभु ॻाल्हियूं जेकर तव्हां ईंदा असांखे सिंधी साथी बणिजी त असीं वॾो कमु करे सघंदा आहियूं। तंहिंजे करे सिंधी साथी बणणु ज़रूरी आहे। अॼु असां वटि 8000 साथियुनि जा नाला दर्ज आहिनि, पर 8000 छा आहे? हिकु बूंद बराबरि आहे। पाणीअ जे हिन वॾे समुंड में, महासागर में नंढड़ी बूंद आहे। जेकॾहिं असीं 60-70 लख सिंधी आहियूं, ॿियो त घटि में घटि लख सिंधी त बणिजूं ऐं पोइ जेकॾहिं पंहिंजी का असीं दरख़्वास्त ॾींदासीं मोदीअ खे त हू चवंदो भई हिन संस्था जा लख मेंबर अथव, घटि कान्हनि, त उहो असांजी का बि ॻाल्हि रेटे न सघंदो, उनखे नज़रअंदाज़ न करे सघंदो। तंहिंजे करे अचो गॾिजी हिन में हथ विझी करे गॾिजी हथ विझायूं। कंहिंखे नथी कंप्यूटर जी ख़बर पए ॿियो कंहिंखे ॿुधाए सघे सेखारे, ठीकु आहे न? जय झूलेलाल।